पीपी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कुझु माण्हू ताना ॾियनि था त सिंध खे पैसा न ॾींदासीं। ही पैसा उन्हनि जे पीउ जा न आहिनि, सिंध जी आवाम जा आहिनि। बरसातुनि सबबि कराची समेत सिंध जा केतिरा ई शहर मुतासिर थिया। हिन आफ़त में असां मदद लाइ वफ़ाक़ी हुकूमत न ॾिसी रहिया आहियूं। उमीद आहे त वज़ीर आज़म जो सुभाणे वारो दौरो कराची जे उमीदनि ते पूरो लहंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपी चेयरमैन बलावल भुट्टो ज़रदारी चयो त सिंध में 100 सालनि खां पोइ तारीख़ी बरसात पई, जंहिंसां तमामु घणो नुक़सान थियो आहे। माण्हुनि जा अझा ढही पिया, केतिरा ई माण्हू फोत बि थिया, तयार फसल ॿुॾी ऐं सड़ी ख़तम थी विया। अवाम खे वॾियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो। हुन चयो त माण्हुनि खे ॾुखे वक़्त में रिलीफ फराहम करण जी कोशिश करियूं पिया। बरसात ऐं ॿोर मुतासिरनि जी बहाली लाइ ॾींहुं राति कोशिश आहियूं। सिंध सरकार वसीलनि आधार बहितर कम कंदे अवाम खे रिलीफ मुहैया करे पई। बलावल भुट्टो ज़रदारी चयो त सूबाई हुकूमत बरसात मुतासिरनि में हज़ारे ख़ैमा विरहाया आहिनि। अञा बि वधीक सामान जी घुर्ज आहे। एनडीए में त अञा ताईं रुगो 2000 ख़ैमा ॾिना आहिनि। पीपी चेयरमैन चयो त उमीद आहे त वज़ीर आज़म सॼी सिंध जी बरसात मुतासिरनि जी वाहौर में मदद कंदो। वफ़ाक़ सिंध सरकार सां गॾिजी कमु कंदो ऐं वज़ीर आज़म उमीदनि ते पूरो लहंदो। हुन चयो त कराची अचण ते आर्मी चीफ जा बि शुक्रगुज़ार आहियूं। ॾुखे वक़्त में शहबाज़ शरीफ़ जी आमद ऐं संदसि पारां आवाम सां हमदर्दी तोड़े मदद करण जा बि शुक्रगुज़ार आहियूं। बलावल भुट्टो चयो त असांखे मुसलसल आफ़तुनि खे मुंहुं ॾियणो पियो आहे। कोरोना खां पोइ माकड़ तबाही मचाई, मथां वरी बरसात अची वई। गादी वारे शहर कराची जी आवाम खे बि तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पियो आहे। उमीद आहे त वज़ीर आज़म सॼी सिंध जी आवाम लाइ रिलीफ पैकेज जो ऐलान कंदो। बलावल भुट्टो चयो त सियासी नज़रिया हिकु तरफ़, हिन वक़्तु कुदरती आफ़त आहे, आईनी तरीक़े तहत मदद करणु घुर्जे। उमीद आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध सरकार सां गॾिजी कमु कंदी। रुगो इहो नथो थी सघे त रुगो ओस्मान बोज़दार खे पैसा ॾिना वञनि। बाक़ी सूबनि जी आवाम जी तकलीफ़ुनि जो बि अहसासु करणु घुर्जे।